ही 25 घोटन के 26 घोटन जो इज्तिमाही शादियों करायूं वयूं आहिनि जिनके जहेज़ सामान पिणु ॾिनो वियो आहे। ख़ैबर फातिमल ज़ुहरा मदरसे पारां जेको इहे असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ ख़बर असां तव्हांखे ॿुधायूं पिया ख़ैबर फातिमल ज़ुहरा मदरसे पारां 26 घोटन जूं इज्तिमाही शादियूं कराराए वियूं आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। तूं बि घोट आई न? नालो छा अथई? राशिद अली। ख़ैबर जो ई जहेज़ सामान तुंहिंजो मिलियो तोखे मिलियो? माशाल्लाह। 26 घोटन जूं इज्तिमाही शादियूं कराराए वियूं आहिनि फातिमल ज़ुहरा मदरसे में। जेके असां तव्हांखे ॾेखारियूं पिया घोटनि खे जेको मदरसे पारां जहेज़ मिलियो आहे सो पंहिंजे घरनि ॾांहुं खणी वञी रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। साईं किथे जो घोट आई? में मां 6 घोट आई तव्हांखे जहेज़ में सामान आहे जेको तव्हां खणी पिया वञो। सही ज़बरदस्त। ये ख़ैबर शहर में फातिमल ज़ुहरा बनात मदरसे में 26 घोटन जूं इज्तिमाही शादियूं कराराए वियूं आहिनि जेके असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। चओ न। अच्छा अच्छा तव्हांजी बि शादी थी वई न? सही माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। हे अस्सलाम वालेकुम बाबा। तव्हां बि घोट आहियो? नालो छा अथई? इलियास। किथे जा आहियो साईं? में मां 6। तव्हांखे जहेज़ सामान मिलियो? माशाल्लाह। ये ख़ैबर शहर फातिमल ज़ुहरा मदरसे में इज्तिमाही 26 जोड़नि जूं शादियूं कराराए वियूं घोटनि जूं। हे हुननि खे मिलियल जहेज़ जो सामान आहे जेको हू पंहिंजे घरनि ॾांहुं खणी वञी रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। तव्हां बि घोट आहियो? नालो छा अथई? साजिद अली। ऐं किथे जा आहियो? में उमा 6। तव्हांजी शादी थी वई? मुबारक हुजे। अच्छा घणो जहेज़ मिलियो तव्हांखे? मिलियो सामान मिलियो? किथे आहे? माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ख़ैबर शहर में फातिमल ज़ुहरा मदरसे पारां 26 इज्तिमाही घोटनि जूं ग़रीबनि जूं शादियूं कराराए वियूं जंहिंखे मदरसे पारां जहेज़ जो सामान फ़राहम कयो वियो आहे जेको जहेज़ हर घोट पंहिंजे घरनि ॾांहुं खणी वञी रहियो आहे। तमामु ज़बरदस्त बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं हीअ सालियानी प्रोग्राम थींदो आहे ऐं असां सलाम पेश था कयूं हिन ख़ैबर जे फातिमल ज़ुहरा जे मदरसे के ऐं हिन जे तालबनि खे ऐं हिन मदरसे जे सरवाणनि अॻुवाणनि खे ऐं हिते पढ़ाईंदड़नि उस्तादनि खे जिन ग़रीबनि मिसकिननि जे लाइ तमामु हिकिड़ी बहितरीनु सहूलियत खोली आहे। अस्सलाम वालेकुम। नालो छा अथई? शादी थी वई? मुबारक अथई। अच्छा ही सामान जहेज़ तोखे मिलियो? माशाल्लाह जज़ाकल्लाह मुबारक मुबारक। कहिड़े ॻोठ मां? मिठो कोसो। जज़ाकल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। हीअ असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया ख़ैबर शहर में फातिमल ज़ुहरा मदरसे पारां 26 घोटनि जूं इज्तिमाही शादियूं करारायूं वयूं आहिनि। तमामु दिलचस्प माहौल आहे ऐं हिते मदरसे पारां हर घोट के जहेज़ सामान। सही जहेज़ में छा छा आहे थोरो ॿुधायो? छा छा कहिड़ो कहिड़ो सामान आहे? सामान सब कुछ टोटल है मना थांव सेट हर शइ मना आहे हुनमें। माशाल्लाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त। ये ख़ैबर फातिमल ज़ुहरा बनात मदरसो। अस्सलाम वालेकुम साईं। साईं तव्हांजी शादी थी वई? साईं तव्हांखे मुबारक हुजे। किथे जा आहियो बाबा? अब्बासी ॻोठ जा आहियो। नालो छा अथव? पाण केरु आहियो? कलोड़ा। माशाल्लाह शादी थी वई। हीअ तव्हांजो जहेज़ सामान आहे। तव्हां घणा घोट आहियो? अकेला आहियो? माशाल्लाह जज़ाकल्लाह। साईं हीअ असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया त ख़ैबर शहर फातिमल ज़ुहरा मदरसे पारां इज्तिमाही 26 घोटनि जी शादियूं कराराए वियूं आहिनि जंहिंमें मदरसे पारां ग़रीब मिसकिन माण्हुनि खे हिन जे शादीअ खां पोइ जेको जहेज़ सामान ॾिनो वियो आहे ऐं 26 घोटनि खे जहेज़ सामान ॾिनो वियो आहे ऐं हू जहेज़ सामान खणी पंहिंजे घरनि ॾांहुं वञी रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। हीअ फातिमल ज़ुहरा जो मदरसो ख़ैबर में माशाल्लाह तमामु बहितरीनु क़दम आहे। महिरबानी ही तमामु बहितरीनु क़दम आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह करे हीअ असांजो मदरसो सदाईं शादाबाद हुजे कामयाबु हुजे। अस्सलाम वालेकुम साईं। तव्हांजो बि घोट आहे? नालो छा अथसि? साजिद अली। किथे जो आहे? में मां 6। तव्हांखे बि जहेज़ मिलियो? माशाल्लाह जज़ाकल्लाह। ही असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त ख़ैबर फातिमल ज़ुहरा मदरसो जेको पूरी सिंध में मशहूरु आहे ऐं नेकी ऐं फलाई ऐं भलाई जे कमनि में
पूरे सिंध में 1 नंबर ते आहे। हिते जा आलम सगोरा ऐं हिते जा बुज़ुर्ग ऐं उस्ताद बि बहितरीन आहिनि जेके हर साल ग़रीबनि में अहिड़ियूं सहायतूं कंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम, नालो छा अथव साईं? गुलाम नबी। ज़ातियो केरु आहीं? किथे वेठो आहीं? फौजी छावणी। माशाअल्लाह। तव्हांखे शादी थी वई? मुबारक हुजेव। हीउ तव्हांखे जहेज़ तव्हांखे मिलियो आहे? माशाअल्लाह साईं। हीउ तव्हांखे असां ॿुधाईंदा था हलूं त ख़ैबर शहर में मदरसा फ़ातिमतुल ज़ुहरा बनात पारां तमामु हिकिड़ो बहितरीनु क़दम रखियो वियो आहे जंहिंमें हर साल 25 जोड़नि खां 100-150 जोड़नि ताईं बि शादियूं कराईंदा आहिनि। पर हिन साल थियो ईअं आहे त हर ज़िले खे 25-25 26-26 घोट ॾिना अथनि। सुभाणे वरी सांगड़ में 25 की 26 घोटनि जो इज्तिमाही शादियूं थींदियूं। ऐं साईं जिन सां असां तव्हांखे ॿुधायोसीं त साईं जिन ॿुधायो त असांजो इदारो जेको आहे सो फलाही ट्रस्ट पारां जेको सो रखियो वियो आहे जेको हिन ग़रीबनि मिसकिननि जी सहायता करे थो ऐं हिन जी इज्तिमाही शादियूं कराराए हिन जी माली मदद करे थो ऐं जहेज़ बि हुननि खे फ़राहम करे थो। तमामु बहितरीनु क़दम आहे। हीउ ख़ैबर शहर आहे, नेशनल हाईवे। हीउ नेशनल हाईवे ते असांजो ख़ैबर शहर जो मशहूरु मदरसो फ़ातिमतुल ज़ुहरा जेको हर साल ग़रीबनि मिसकिननि जूं इज्तिमाही शादियूं कराराईंदो आहे। ऐं हिते जा जेके ख़ैबर जा सरवाणनि ऐं जेके हिन मदरसे जा अॻुवाणनि से जस लहिणनि था ऐं हुननि खे जस हुजे ऐं अलाह हुननि खे अञा बि हिन कारे ख़ैर जे कम में वधीक कामयाबियूं ऐं तरक़ियूं अता करे। हीअ तमामु ग़रीबनि ऐं मिसकिननि जी मदद कनि था ऐं हर साल ग़रीबनि जूं मुफ़्त में शादियूं कराराईंदा, उनखे जहेज़ बि ॾियनि था। तमामु ज़बरदस्तु। हीअ जमियतुल उलमा इस्लाम फज़ल रहमान ग्रुप तमामु बहितरीनु ग्रुप आहे जेको ग़रीबनि ऐं मिसकिननि जी सहायता करे थो। ऐं ॿिया बि काफ़ी हिन जा ग्रुप आहिनि जेके इस्लामी ग्रुप आहिनि जेके फलाही ऐं भलाई जे कमनि में मशगूल आहिनि। उन्हनि मां ख़ैबर शहर में असांजो मदरसो फ़ातिमतुल ज़ुहरा तमामु 1 नंबर ते आहे पूरी सिंध में जेको बहितरीनु क़दम खणी ऐं ग़रीबनि में सहायता करे पियो ऐं उन्हनि जूं इज्तिमाही शादियूं कराराए घोटनि की जी माली मदद करे ऐं उन्हनि खे जहेज़ फ़राहम कयो थो वञे। ॿई घोट आहियो? अच्छा, नालो छा अथई? आसिफ अली। तुंहिंजी शादी थी वई? मुबारक अथई। पोइ तुंहिंजो नालो छा आहे? राशिद अली। तुंहिंजी बि शादी थी वई? तोखे बि मुबारक हुजे। तव्हांखे जहेज़ मिली वियो? माशाअल्लाह, जज़ाकल्ला, मुबारक हुजे तव्हांखे। बिस्मिल्लाह साईं। हीउ ख़ैबर शहर आहे। असां ख़ैबर शहर फ़ातिमतुल ज़ुहरा मदरसे में मौजूदु आहियूं ॿाहिरीं गेट खां। हिते ग़रीबनि ऐं मिसकिननि माण्हुनि जूं ऐं उन्हनि जे नियाणियुनि जूं शादियूं करायूं वेंदियूं आहिनि जिन में नियाणियुनि जो जहेज़ अलहदा ॾिनो वेंदो आहे ऐं घोट जो जहेज़ अलहदा ॾिनो वेंदो आहे। जेको 26 जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं थियूं आहिनि ख़ैबर शहर में उहो असां तव्हांखे ॾेखारियो पिया। हीउ उन्हनि खे मिलियल जहेज़ आहे जेको जहेज़ खणी पंहिंजे घोट घरनि ॾांहुं रवाना थी रहिया आहिनि। तमामु ज़बरदस्त, माशाअल्लाह, जज़ाकल्ला, तमामु ख़ैर जो कमु आहे। हीउ असांजा फलाही इदारा ऐं हीअ असांजा दीनी इदारा जेके तमामु बहितरीनु कमु कनि पिया, तमामु ज़बरदस्त। हीअ असां हिते ख़ैबर मदरसे जे जेके सरवाण इंचार्ज ऐं उस्ताद आलम मुफ़्ती ऐं कारी ऐं जेके मौलवी हाफ़िज़नि सभिनि खे सलाम पेश था कयूं, जस था ॾियूं जिन अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम कोठाए ग़रीबनि जी सहायता कई आहे ऐं ग़रीबनि जो इज्तिमाही शादियूं कराइण में मशगूल आहिनि। तमामु इन्हनि खे जस हुजे। ऐं दोस्तो तव्हां बि ॾिसो, इंजॉय कयो ऐं यकीनन हीउ प्रोग्राम तव्हांखे बि वणंदो। हीउ ख़ैबर शहर आहे। ख़ैबर शहर में मदरसो फ़ातिमतुल ज़ुहरा बनात फलाही इदारनि ट्रस्ट इदारे पारां इज्तिमाही 26 घोटनि जूं शादियूं कराराई वियूं आहिनि जिन खे जहेज़ बि ॾिनो वियो आहे। ग़रीब नियाणियुनि ऐं ग़रीब घोटनि खे जी सहायता कई वई आहे। जस हुजे ख़ैबर फ़ातिमतुल ज़ुहरा मदरसे खे जिन ग़रीबनि जी सहायता कई आहे। हिननि आलमनि सगोरनि बुज़ुर्गनि ऐं हिननि मुफ़्तनि हिननि जे हाफ़िज़नि खे जस हुजे जिन तमामु बहितरीनु प्रोग्राम कयो आहे। दोस्तो पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कंदा ऐं मुंहिंजी हर नई वीडियो ईंदड़ ॾिसण लाइ मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे सिंध नगर, उनखे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कमेंट ॾींदा ऐं पंहिंजे ख़्यालनि जो
ज़रूरु इज़हार कंदा त असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं थो लॻे उहो पंहिंजे कमेंट में लाइक में असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। वॾी महिरबानी तव्हांजी। साथ सलामत। ज़िंदाबाद सिंधु नगर, ज़िंदाबाद सिंध नगर, ज़िंदाबाद सिंधी आवाम, ज़िंदाबाद। अस्सलाम वालेकुम। पंहिंजो ख़्यालु रखंदा।